अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। इलेक्शन कमीशन 3 अप्रैल ते पंजाब असेंबली जूं चूंडूं मुलतवी करे नई तारीख़ जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन पंजाब में अमन अमान जी ख़राब सूरत हाल जे करे चूंडूं मुलतवी कंदे नई तारीख़ 8 अक्टूबर मुक़रर करे छॾी। कोटड़ी वेझो मोल्हाड़ी स्टेशन वेझो शरपसंदनि तरफ़ां रेलवे लाइन ते धमाको। कराची खां पंजाब वेंदड़ रेलवे लाइन जे स्लीपर खे नुक़सान। रेलवे इंतज़ामिया जो चवणु आहे त नामालूम शरपसंदनि धमाकेदार मादे सां रेलवे लाइन खे उॾाइण जी कोशिश कई आहे। वाक़े बाद बम डिस्पोज़ल अमलो रेंजर्स ऐं पुलिस पहुची वई। कराची जे सोहराब ॻोठ में रोड जे कम दौरान पीपी जे 2 ग्रुपनि में छेड़ो। हिक ॿिए मथां पत्थरनि सां हमले में ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। नाज़रीन, हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।